नाज़रीन, थाने बुलाखान तालके जे शहर थाने अहमद खान में जश्न विलादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में पुरवकार तक़रीब कोठाए गई। वधीक तफ़सील ॾिसूं था शहबाज़ उमरानी जी हिन रिपोर्ट में। बाबा हसनैन दाए शोहरे बतूल काबिद शान अली जीनते अजान अली दीन ते ईमान अली हक दिए जान अली। थाने बुलाखान में जश्न विलादत बासादत अमीर अल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम के सिलसिले में इमाम बारगाह सैयद हैदर शाह काज़मी थानो अहमद खान ते शानदार पुरवकार तकरीब मुनक़द कई वई, जैमें कसीदा ख़्वानन, नात ख़्वानन ऐं आलमन समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र के मानून भरपूर नमूने शिरकत कर रहे हज़रत अली जे विलादत जो जश्न मल्हायो ऐं जश्न जो केक पिणु काटियो। तकरीब में कसीदा ख़्वानन सैयद मेहदी शाह, सैयद रियाज़ शाह काज़मी, लाल मोहम्मद ख़ासकेली, रुस्तम अली ख़ासकेली, महबूब अली, शकील बारीजो ऐं ॿियनि कसीदा पढ़ी करे हज़रत अली के भेटा पेश कई, जॾहिं त मशहूर आलमन अल्लामा सैयद ताज अली शाह, अल्लामा हाफिज़ रज़ा मेदवी, मौलाना अकरम मेमण हज़रत अली जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं अक़ीदत जा गुल निछावर कया। उन मौके ते तकरीब में शरीक थींदड़ माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मौला कायनात अली अलैहिस्सलाम जे विलादत जी रात 13 रजब जेका असां वटि हिते असां मल्हाईंदा आहियूं हर साल, जीअं हिन साल बि बहितरीन नमूने सां उलमा कराम ऐं कसीदा ख़्वानन उन्हनि पंहिंजे हिकिड़ो सुठे नमूने सां पेश थिया। खान शहर में जश्न विलादत मालूद काबा हज़रत अमीर मौला अली मुश्किल कुशा जे सिलसिले में प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंजी तकरीब में असांजा तमामु हिते जा थाने अहमद खान शहर जा, थाने बुलाखान शहर जा कसीदा पढ़ंदा ऐं असांजा ज़ाकिरीन जेके आहिनि साईं ताज अली शाह बि आहे, इन खां पोइ हफ़ीज़ रज़ा साहिब आहिनि, उहे बि आहे मौला जी शान में हिते बयानु थींदो ऐं हिते जेके बि अज़ादार आहिनि जेके तमामु ख़ुशी ऐं हिन ईद जो मौक़ो सम्झी करे हिते सभु अची रहिया आहिनि, छो जो मौला कायनात जी विलादत जो ॾींहुं आहे। सम्झो त असां मोमिननि जे हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे, असीं हिनखे ईद जी ॾींहुं करे असीं हिनखे मल्हाईंदा आहियूं। मौला कायनात अली अलैहिस्सलाम जी विलादत बासादत जी मुबारकबाद पेश था कयूं। जीअं त ही मौला कायनात जी विलादत अहिड़ी जशन आहे, ख़ुशी आहे जेका असां मोमिन लाइ ईद आहे, ऐं हीउ जेको प्रोग्राम जेको जशन थींदो आहे हिन में असां ख़तीब घुराईंदा आहियूं ऐं कुझु सालनि खां वठी हीउ कसीदा ख़ान थींदा आहिनि ऐं असांजो प्रोग्राम माशाअल्लाह सुठे तरीक़े सां थींदो आहे। जीअं त अॼु असांजी इमाम बारगाह सैयद हैदर शाह काज़मी ते ऐं इमाम मुत्तक़ीन इमाम मौला अली अलैहिस्सलाम जिन जी जश्न विलादत बासादत जे मौक़े ते ही प्रोग्राम रखियो आहे, जंहिंमें तमामु जेके बि आयल कसीदा ख़्वानन, नात ख़्वानन, कसीदा ख़ानी कंदा, नात ख़्वानी कंदा। हर साल जीअं हिन साल बि मौला कायनात अली अलैहिस्सलाम जिन जी विलादत बासादत जे हवाले सां जेको प्रोग्राम जो इनक़ाद कयो वियो आहे, हिते पूरी सिंध खां असांजा मोमिनीन कराम ईंदा आहिनि थाणे अहमद खान में सैयद हैदर शाह काज़मी जी इमाम बारगाह ते, ऐं हिते उलमा कराम ईंदा आहिनि, ज़ाकिरी ईंदा आहिनि, ऐं उन खां अलावा हिते जेके इलाइक़ी सोज़ो ख़ान या पंहिंजो जेके मनक़ब ख़्वान उहे मनक़ब पेश कंदा आहिनि, ऐं उलमा कराम जेके से मौला जो उन विलादत जे हवाले सां जेका पढ़ंदा आहिनि ऐं उनखे मौला खे भेटा पेश कंदा आहिनि। संदन चवणु आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम शेर ख़ुदा आहे। संदसि विलादत बासादत जे मौक़े ते असां हर साल शानदार तकरीब मुनक़द कंदा आहियूं ऐं हिन साल बि शानदार तकरीब मुनक़द कई वई आहे ऐं हज़रत अली जी विलादत जो जश्न मल्हायो पियो वञे। कैमरा टीम सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुलाखान, कोहिस्तान।